पीपल्स पार्टी के अगूणे एमएनए ऐं बदीन ज़िले के अगूणे नाज़िम सरदार कमाल खान चांग पीपी खां रस्ता धार करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सरदार कमाल खान चांग पारां पीपी खां रस्ता अलॻि करण लाइ बिरादरी जे चङनि मुड़सनि सां सलाह मशवरे ख़ातिर टंडे गुलाम हितर में पंहिंजे रिहाइशगाह ते ज़िले टंडे मोहम्मद खानी बदीन में रहंदड़ चांग बिरादरी जे ॻोठनि जे चङनि मुड़सनि जो इजलास सॾायो। इजलास में सभिनी जी राय वठण बाद फ़ैसिलो कयो वियो त पीपल्स पार्टी ईंदड़ इलेक्शन में खेसि टिकट न ॾिनी त बदीन मां क़ौमी ऐं सूबाई सीटनि ते आज़ाद उम्मीदवारनि खे बीहारियो वेंदो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कमाल खान चयो त आऊं पीपी सां ॾुखिये वक़्त में बीठल रहियो आहियां। मूंखे हर तरह सां नज़रअंदाज कयो वियो आहे। हुन चयो त मुंहिंजी बिरादरी जो वॾो वोट हुजण बावजूदि मूंखे चयो वियो त तुंहिंजी चांग बिरादरी पीपी खे वोट नाहे ॾींदी। हुन चयो त मूंखे मुसलसल नज़रअंदाज कयो वियो आहे। बिरादरी हमदर्दनि ऐं दोस्तनि जी राय सां आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ंदासीं।